अॼु असीं फ़ारेनहाइट स्केल में ॾिनल गर्मी पद खे सेल्सियस स्केल में तब्दील करणु सिखंदासीं। फ़ारेनहाइट स्केल ऐं सेल्सियस स्केल थर्मामीटर में इस्तेमालु थियनि था। मिसाल में असां 86 दर्जा फ़ारेनहाइट खे सेल्सियस स्केल में तब्दील कंदासीं। सभ खां पहिरीं असां फ़ारेनहाइट स्केल मुताबिक़ मिलियल गर्मी पद 86 दर्जा फ़ारेनहाइट मां 32 कट कंदासीं। मिलियल 86 दर्जा फ़ारेनहाइट मां 32 कट करण सां असांखे कटुपत 54 मिली। हाणे कटुपत 54 खे 5/9 असां ज़रब कंदासीं। कटुपत 54 हिकु सॼो अदद आहे ऐं 5/9 हिकु अणपूर आहे। तंहिं करे असां सॼे अदद 54 खे अणपूर 5/9 जे छेद सां वंड कंदासीं। जॾहिं असां सॼे अदद 54 खे अणपूर जे छेद 9 सां वंड कयोसीं त असांखे वंडुपत 6 मिली। सॼे अदद 6 ऐं 5 खे ज़रब करण सां असांखे ज़रबुपत 30 मिली। तंहिं करे असीं चई सघूं था त 86 दर्जा फ़ारेनहाइट बराबरि आहे 30 दर्जा सेल्सियस जे।